अल्लाह तो चले तो जिना न क्यों वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा ज़िना जे वेझो ई न वञो पर जिन कम जे करे ज़िना थिए थी न उन कम जे वेझो न वञो ज़िना में अज़्ज़िना वल ग़िना यूरिसुल फ़क़्र फरमाए ज़िना आई त ग़िना ॾींदी ज़िना आई त माण्हू आसूदगी छॾे सुञो थींदो ज़िना करण सां सुञाईअ खे दावत वरी कहिड़ो बि ठठ ठंडर सां हुजे न ज़ानी हूंदो न ज़ानीअ जी दुनिया भी तबाह कब्र भी तबाह आख़िरत भी तबाह ॿुधो आयत खुली आई हवा सभिनी केॾी हुजे छा भला नाड़ी खां आया बस हाणे गंज अज़िना ज़ैद ज़िना कर्ज़ अथव मन ज़ना सुनिया बि आली ज़िना कंदे ज़िना थींदई अखि जी ज़िना लाइ नज़र पढ़ाई साहिबा खे तकड़ो अखि जी ज़िना या जेका हिकु औरत वञे थी रोड सां पापर हिकिड़ो माण्हू ॾिसे थो अखि जी ज़िना कई इन चइनि माण्हू जा लोढ़ा लताड़िया थोड़ी मिली तमीज़ को किताब समझ में नहीं दो आगे में तमीज़ चइनि माण्हू जा लोढ़ा लताड़िया या औरत वञे थी कंहिंजी न्याणी हूंदी कंहिंजी भेण हूंदी कंहिंजी घरवारी हूंदी कंहिंजी माउ कंहिंजी करे ये थोड़े तो मुला परायूं मायूं ॾिसे ई साईं मुला जी निकिरे तो कोई ॾिसे ई न ईअं न आहे ॾिसंदो त ज़िना अखि जी ज़िना हथ जी ज़िना अल्लाह तो फरमाए ज़िना न कयो इन जो वॾो वाइज़ वल मुनकर में हर बुराई नशो न कयो बुरो कम रिजसुम मिन अमल शैतान शराब न पियो चरस न पियो भंग न पियो छो तो शराब हराम कुल्लु मुस्किरिन खम्र व कुल्लु खम्रिन हराम फरमाए हर नशेदार से खमरा जेका शे नशो करे वो हराम न पियो बुराई न कयो जुआ न खेॾो गोई न भॼायो कुकड़ न वेड़ायो सब बुराई वल मुनकर वल बग़ी बग़ी जी माना है जुल्म अल्लाह जो जुल्म न कयो ॿुधो तवजो क़यामत जे ॾियारे मोमिन उथंदा यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम अॻियां पोयां सॼे खॿे नूर ई नूर ऐं ज़ालिम उथंदो न त अज़्ज़ुल्म ज़ुल्मातु यौमल क़ियामा फरमाए हिकिड़ो ज़ुल्म क़यामत जे ॾियारे ज़ालिम जे लाइ कई उधाईंदो हाणे बि घणियूं ॻाल्हियूं थियूं अब घणियूं थियूं टे अमर टे नहीं ट्रेन जो अमर ट्रेन का मना है सदी हुई शकला का वजन उन्होंने तरह शकला हिकड़ी गाल ते गालेंगे वरी बे वारे के भी या मुरु बिल अदल अल्लाह तो फरमातो असल जो ताल्लुक अल्लाह सा भी या मखलूक सा वल एहसान एहसान सोना हलो अल्लाह सा भी सोना हलो मखलूक सा अतुल जी माना चाहे अतुल जी माना है अदाउल हक इला साहिबिल हक हक वारे के हक को जाय के बाजी जाय दे रखण मसल तो मसला लफ्ज़ बान है को अदल बे जुल्म ये मुकाबिल लफ्ज़ रात दी मुकाबिला अंदो सजो मुकाबिला अंदो उस सचावा मुकाबिल लफ्ज़ थद गर्मी मुकाबिल लफ्ज़ ये जलाना है तसादा जिद्दन अल्लाह तो फरमाए अदल के माना जाके पांजी जाज रखण हाने थोड़ी समझ जिंदगी सोली बुधायो ई निरड़ो
यो कंहिंजे अॻियां रखिजे अब ॻाल्हाए तोरो ॾाढिया अल्लाह आपको नहीं जो अल्लाह जे छो तो अदल हूंदो त ज़ुल्म न हूंदो जे कॾहिं इहो निर्णय अल्लाह खे छॾे ग़ैर जे आॾो झुकाईंदो इन ज़ुल्म इंसान बालिग़ थींदो आहे न उनजे मथां हक़नि जा बार पवंदा अथव वॾा मथां चओ त साईं आई बालिग़ थियो बुलूग़ थिए अल्लाह जा हक़ रसूल जा हक़ औलाद जा हक़ अबे अम्मा जा हक़ उस्ताद जा हक़ ओड़ी पाड़े जा हक़ जानवरनि जा हक़ रस्ते जा हक़ फरमाईंदा ईमान जो शाखो 70 खां मथे 80 खां घटि नंढे में नंढी ईमान जी शाखा इमातुल अज़ा अनित तरीक़ नंढे में नंढी शाखा त रस्ते तां ई सही दर्शे खे परे यो मोमिन अल्लाह जा कसम हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला नो मुझे साईं सां गॾु गॾु ते सवार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो या मुआज़ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कदे जी भी सवारी कई कदे जो पगर पाक पाण पलीत पाण हरम पगर पाक जो सही की हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घोड़े जी भी सवारी कई गदा जी भी सवारी कई ये ना सुभाणे को नबी जो उम्मती गदा ते चढ़ियो अचे माण्हू खिलन ना ना गदा ते चढ़ियो ईंदो त चवण वारा चवंदा था नबी साईं जी सुन्नत साईं घर में भी कमकार कराईंदा न कराईंदा मुझो साईं घर में आया मुझे साईं जी रानी आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला मानी भई बचाए पान फरमायूं आशा जी मुझा का शादी करे से मानी दी बचाया हुजूर फरमाया मां के देख मां भी मानी बचराया मुझे साईं सदको वजास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाजे हथ मुबारक उन चाणे के ठाए करे मानी करे हुजूर फरमायो आशा तनूर में घड़ अल्लाह अल्लाह आशा फरमाती मां तनूर में हुई 5 मिनट न गुजरिया वो वारियूं मानियूं पची वयूं पर जंहिं मानीअ खे मुझे साईं हथड़ा मुबारक लगाया हुआ मानी कची हुई अम्मी आशा फरमायो ओ मुझा साईं मां कुर्बान वञा और वञा मुझा साईं जेके मां मानियूं विधियूं आहिनि तनूर में पची वयूं हमारी मानी कची लगी भैया अल्लाह अल्लाह रहमताबाद वारो कंडियारे वारो मदीने जी मीर फरमायो आजा तो के खबर न दे जैसे के मोहम्मद करीम जा हथड़ा मुबारक लगल दुनिया जी बाग न परे पर जहन्नम जी बाह भी कोन साड़ी नज़ी राजा तो चलो सुभान अल्लाह साईं जा हथड़ा मुबारक हिकिड़ो साहबिया हिकिड़ी चई अची मां दावत कई आहे तोखे घर वठी हलां घर वठी वियो पानी बानी खाराए हिकिड़ो रूमाल पियो रूमाल सफ़ा पर मेरो उन छा कयो उन रूमाल खे तनूर में विधई बरदर पाए यार हे छा कई ॾाढो भलो रूमाल 5 मिनट न गुज़रिया कंडियारे वारो उन तनूर मां उन रूमाल कढियो बाहि उनखे साड़ियो कोन हो खीर खां बि वधीक अछो करे यार मुझे गाल समझ में न आई जे सदको वञा मुझो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़े आया असांजे दावत ते मां साईं दावत खाराए हथ मुबारक धोराया वो साईं खे रूमाल ॾिनमि साईं सां हथ मुबारक उंघो वो सदको वञा मुझे साईं पंहिंजा हथड़ा मुबारक हिन सां उंघिया हाणे जॾहिं मेरो थींदो आहे न मां पाणीअ सां न धोअंदो आहियां हिन बाहि में विझंदो आहियां साड़ी बि न त खीर खां वधीक अछो करे ॾींदो
हुजूर जा हथ मुबारक सजन मालिक भी बच रहे घोड़े की भी सवारी कई गधे जी पान फरमाए माज़ तोखे ख़बर आहे अल्लाह जो बाने दे केड़ो हक होई बान जा अल्लाह दे केड़ा हक चई अल्लाह आलम व रसूलुहु अल्लाह जाने पंहिंजे नबी के जान हुजूर फरमायो माज़ अल्लाह जो हक बाने दी वदबानो सजदो अल्लाह जो करे रुकू अल्लाह जो करे इबादत अल्लाह जी करे जो तो लगे पैदा करने वालो अल्लाह किन्ने कतरे मां लखन जो लाल रब फरमाए तो के मां आयो ओ नहीं करे हरण वाला इंसान गुरूर करे हरण वाला इंसान अल्लाह तो फरमाए शादी वडाई कई तई ओ समानो हो तो जो नाम निशानी न हो रब तो फरमाया था तो कि किन्ने कचरे मां पैदा कयो नजर तकर अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा फलयंजुरिल इंसान मिम्मा खुलिका मिम्मा युदाफिक शादे वडाई शादे गुरूर रब तो फरमाया अम्मा जी पुछी मां आयो किलो कदरो भेजे पुछी मां अम्मा जे शादी मां अजी करे एक जाए ते गद जा हाने वजूद में आने जे लाए अल्लाह तो फरमाया मां कजी ड्यूटी न लगाई न मलाइकन जी न बुजुर्गन जी न मुल्लन जी पाजी ड्यूटी लगाई साईं भला तो कीअं ठाहियो अल्लाह 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 ओ साईं मोहम्मद असलम जे दावत ते तवारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह जो तुम अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइता बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हल अता अलल इंसान हीनुम मिनद दौर लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीह वजअलनाहु समीअन बसीरा और भी जाके फरमाए तो या अय्युहन इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। वही भी जगह पे अल्लाह जो कुरान फरमाए तो या हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अर्हाम कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़ुल हकीम। और चौथी जगह पे अल्लाह जो कुरान फरमाए तो सुम्मा खलक़नन नुतफ़ता अलक़ा व खलक़नल अलक़ता मुज़ग़ा व खलक़नल मुज़ग़ता इज़ामा व कसौनल इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर व तबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। जेको ॾाढे सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो कुछ नहीं थोरो तवज्जो बोर न थियो कुरान में मज़ो अल्लाह तो जे पैदा जो सॼो मरलो इन कुरान में बयान फरमाया मां कई कुछ नहीं तकबर वो करे वडाई वो करे जेको जेको पानी न पी ता पानी जा मोहताज आयो ना आयो हाणे मां उनखे जो बंद कर ॼण की खुशकी लगी हुंदी परेशानी नो मोले बना जुल्म कर ता निंड जा मोहताज ताके मानी न मिले त परेशान तेरी निंड उन्य भूख तेरे या परेशानी आ अल्लाह तो फरमाए वो वडाई न करे मां त चवंदो वडाई वो न करे जेको बाथरूम में वञे वो वडाई न करे जेको न वञे वो करे अल किबरिया और रिदाई हमें वडाई मुजी चादर अथव सीट कंदऊ संडऊ
तो फरमाए ममानी कहने का पाक कहाँ निंद्र का पाक कहाँ औलाद का पाक कहाँ मां बेनियाज़ हाँ लम यलिद व लम यूलद न कहीं जनेऊ तुम न को मुँह में जाओ न कहीं मुझे जनेऊ मुझे मित्र में बकोनी पान फरमाए माज हक अल्लाह जो ई हुआ जो रब फरमाए पैदा मां के तमाम सजदो रब जो कयो ई अल्लाह जा हक हन हाने वरी असां जा हक अल्लाह ते कला कजो मन तो जाके अल्लाह जो हक ही बस सजो कजो काडे कराए रुकू कजो अल्लाह के मुझो उदोनी अस्तजब लक मुका को उदो पान फरमाए माज़ अल्लाह जो हक बाने दे इयो आ मानो सजदो अल्लाह जो करे हाने वरी असां जा हक अल्लाह असन सही की पान फरमायो जरे इंसान अल्लाह जो सजदो करे दुनिया छॾे वञे वो क़यामत जे ॾियारे असां जो हक अल्लाह ते साईं की पान फरमायो वो अल्लाह अज़ाब न करे बदले में जन्नत दे रहमताबाद वारो तवज्जो कयो खुदा जी सा जो कसम इंसान जे मथां हक अल्लाह जा पूरा करे औलाद जमी औलाद जो भी हक चलो जणींदा खारा भरींदा न वञो औलाद जो पहिरियों हक इहो तव्हांजा बच्चा जमन यानी या पुट जमई खुदा जी सा जो कसम पहिरियों पहिरो हक अबे अम्मा जे मथां 7 ॾींहं गुज़रन उन ॿार जो मथो कूड़ाए वार चांदीअ में तोड़ करे वार दफन करे छॾे ऐं चांदी सदको करे उन जो नालो भलो रखे उन जो तोहर कराए खुदा जी सा जो कसम हुज़ूर फरमाए कुल मौलूदी यूलद अला फितरतिल इस्लाम हर ॿार जी विलादत इस्लाम ते थींदी आहे तरबियत माहौल जो असर पवंदो आहे ॿार ते हिते माहौल जेको हूंदो ॿार उहो केस कंदा घर में जेको माहौल हूंदो ॿार उहो केस कंदा तव्हांजे घर में निमाज़ जो माहौल आहे न तव्हांजा बच्चा निमाज़ी थी तव्हांजा बच्चा ये हाणे ॾिसो न हे माहौल हुयो न हिकिड़े माण्हूअ जा कन्याणियूं हिकु पुटु पढ़ण पियो माहौल जो असर थींदो अथव नबीअ माहौल जे असर खां पाक हन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उते जाओ जाते बुत ठहंदा बुत जी पूजा थींदी पर इब्राहिम अलैहिस्सलाम ते असर न थियो बाक़ी नबी ने फरमायो कुल मौलूदी यूलदु अला फितरतिल इस्लाम हर ॿार जी विलादत इस्लाम ते थींदी आहे इस्लाम ते ॼमंदो आहे हुनखे यहूदी बणाए हुनजो अबो अम्मा हुनखे नसारो बणाए हुनजो अबो ॿार जो अॻे कोन ईंदो मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां सिंधी सवलीअ में सवली सिंधीअ में ॿुधो घर में पीउ जो कुकड़ वेड़ाए हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿारनि में थींदा आहिनि इन माण्हू नओं मालो आहे जीअं मुंहिंजो उते पीउ जो कुकड़ वेड़ाए भली हुनजो पुटु न वेड़ाए पर पटड़ो धारींदो न ॻाल्हायो न था अब पिण से जो चुआ खिली पुट से चुआ न खिली पर तास जा पतला था रखंदो न अब पिण से जो ऊंडड़ो पी बहुत बताओ नाराज न थीजो अॻ में बहुत बताओ ऊंडो अब सुल्फली अब पुट भली न पिए पर अबे की करे कूड़ो तो धोई दी डंडो तो धोई दी ॿुधो माहौल जो असर पवंदो ॿार ॼमे नालो भलो रखो ॻाल्हाइण जहिड़ो थिए अल्लाह जो नालो सेखारियोसि 7 सालनि जा धन निमाज़ जो अमर कयो
वजड़ा चन न्याणिया या पुत्र उनके शादी करायो सी दई अबे अम्मा जे मथा हक औलाद उनकी तरबियत उनकी साजो कसम मुझे साईं के 4 न्याणियों हो हुजूर 4 न्याणियों एक दिन हजरत अबुल आस के 2 दिन हजरत उस्मान साईं के हुआ बहुत थी वही 3 नंढे नंढड़े में नंढड़ी न्याणी जंहिंजो नालो ज़हरा हुयो हुजूर फरमायो ऐ नाली मुझो अली किथे साहबा दा चवनि या रसूल अल्लाह अली मस्जिद में मुझो मौला अली मस्जिद में हूंदो हो मस्जिद में बुआरी पाण ॾींदो हो रहमताबाद वारो मुझे मुर्शिद अली खां पुछो या अली तव्हां मस्जिद के बुहारी दा ॾियो चवंदो हो यार मस्जिद जन्नत जे मस्जिद के बुहारी ॾिनी जन्नत खे अली तो के मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में मुझे मुर्शिद अली फरमायो मां जन्नत में वेहो इन खां वधीक ये गाल पसंद आ त मां मस्जिद में वेहो छाजे जन्नत में तुम अली जो नफ्स खुश थींदो मस्जिद में तुम अली जो अल्लाह खुश थींदो हुजूर फरमाया अली किथे जैसे मस्जिद में पाण फरमायो वठी अचो से अल्लाह अल्लाह या गाल कुरान भी इशारो ॾिनो मोहम्मद अल्लाह जो रसूल आए उन्हीं सां गॾु अबू बकर मक्के में गॾु मदीने में गॾु बदर में गॾु ओद में गॾु गार में गॾु अॼु नज़र कद मज़ार में भी गॾु सुतो पियो अल्लाह अल्लाह अशिद्दा उलल कुफर काफरत सख्तो मुझो सुनो उमर रोहमा बैनहुम एक बेसा रहम करने वाला प्यार करने वाला उस्मान में अराकुम रुकओ सुजदा जिसमें हमेशा रुको ही सजदे में होता अल्लाह अल्लाह नाली से नेशरो या गाल कुरान में लिखला हमारा दादा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइना मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل देखो ना सुभान अल्लाह जय मदीने वने वनी मक्को मदीनो ॾिसी मक्के में चलाला मदीने में जमाला ओदे रब्बुल आलमीन जो घर ओदे सदको वजा से रहमतल लिल आलमीन नबी जो घर ये कुरान मुझे हथ में आ मां 3 दफा मक्को मदीनो ॾिसी आयो हां जॾहिं मिठे मोहम्मद साईं जे रोज़े जी क़बर जे साम्हूं ॾियारे जे ये साम्हूं भी अखियूं बंद करे मां नज़र कई न अल्लाह जो कसम मूंखे अबू बकर उमर मोहम्मद सां गॾु जन्नत में नज़र आया बार फरमाइए सोनिए की अली जी वजह सही काते चीजें मां मस्जिद में पाण फरमायो मां पाजी न्याणी फातिमा सुभान अल्लाह ॾाढी मांखे प्यारी थई नबी से फरमाए लोगो न्याणी जो ख्याल कंदा कयो न्याणी रहमत अॻे में माण्हू न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न कंदा सदको वञास मुंहिंजो साईं आया पाण फरमायो खबरदार न्याणियूं धूड़ जहिड़ियूं न अथव न्याणियूं निमाणियूं अथव हुज़ूर फरमाए पुट रहमत पुट
नेमत न्याणी रहमत हुजूर फरमायो न्याणी जो ख्याल कंदा कयो मुझे सही फरमायो जे पेट में पारिया पारिया न्याणी जमे भलो पेट न्याणी जावस खुश जो जावस खुश जो तालीम नहीं तरबियत कई भले कराने में शादी कराई पान फरमायो यो शख्स मां मोहम्मद करीम साईं गॾु जन्नत में हूंदो हुजूर फरमायो इन जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद माण्हू बुरींदा न्याणियूं हुजूर फरमायो लोगो ओ न्याणियूं पूर्ण जहिड़ियूं न अथव न्याणियूं निमाणियूं अथव हुजूर फरमायो लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जे ॼमण जी मुबारक ॾींदा आहिनि मां मोहम्मद मुस्तफा न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾेयूं थो वञा पूर जाए नबी संजे दौर में हिकिड़ो माण्हू आयो या रसूल अल्लाह वॾो गुनाह पाण में कीरो थी वॾो पाण फरमायो आसमान वॾो या गुनाह आसमान नंढो आहे गुनाह वॾो पाण फरमायो ज़मीन वॾी या गुनाह ॿुधो ॿुधो चई ज़मीन नंढी गुनाह वॾो पाण फरमायो अल्लाह वॾो या गुनाह पाण फरमायो बयान कर तुझे नंढे गुनाह के वॾो अल्लाह माफ़ कंदो रहमताबाद वारो ॿुधो हेॾे नथा थी सघो त अल्लाह जो नालो अथव घरनि में कनि ॾेई मोहम्मद जो शान ॿुधो अचो माण्हू तव्हांखे ॿुधाईंदो माण्हू तव्हांखे कननि में चवंदा न वञो माण्हू तव्हांखे चवंदा बाबा इहे वहाबियन बाबा ये नबी के न मञींदा बाबा ये मौला अली के न मञींदा मां देवबंदनि जो नंढड़ो मौलवी हां हे त असांजा साईं अब्दुल अलीम ॾाढा साईं मुफ्ती वलीउल्लाह साहब आलिम मुफ्ती साहब हे जेके बुजुर्ग साईं मसरूर अहमद वारा हे जेके कारी साहब हे जेके साईं वारा ये सब मूंखां वॾा बि आहिनि इल्म में भी वॾा आहिनि तक़वा में भी वॾा मां नंढड़ो मौलवी हां मुंहिंजो अक़ीदो आहे मां पंहिंजे उलमा देवबंद जो तव्हांखे अक़ीदो ॿुधायां जेके माण्हू वहाबी चवंदा आहिनि हिननि जो अक़ीदो इहो आहे क़ुरान मथे ते हथ ते खणी करे मां तव्हांखे चवां थो जेको माण्हू तव्हांखे चवंदा आहिनि वहाबी नबी खे न मञींदा आहिनि असांजो ईमान आहे अक़ीदो आहे जेको मिठे मोहम्मद साईं सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुती मुबारक जो गुस्ताख इहो बि काफ़िर आहे मुंहिंजे साईं जी जुती मुबारक जो शान अर्श खां मथे आहे जेको जे जुतरी गुस्ताख के जन्नत न मिलंदी असां मौला अलीअ खे बि मञींदा आहियूं अली असांजो साईं आहे अली असांजो आका आहे अली असांजो रहबर आहे अली असांजो इमाम आहे अली असांजो अॻवान आहे असां पीरनि खे फ़क़ीरनि खे बुज़ुर्गनि खे वलीअनि खे इमामनि खे कलंदर असांजो मुर्शिद भेटाई असांजो मुर्शिद पीरनि जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी हसनी हुसैनी सैयद असांजो मुर्शिद पीरनि खे फ़क़ीरनि खे बुज़ुर्गनि खे वलीअनि खे इमामनि खे अली असांजो इमाम हसन असांजो इमाम हुसैन असांजो इमाम इमाम ज़ैन आबिदीन असांजो इमाम इमाम बाकर असांजो इमाम इमाम जाफर सादिक असांजो इमाम मूसा काज़िम असांजो इमाम अली नकी असांजो इमाम अली तकी असांजो इमाम हसन अस्करी कहीं 4 खया कहीं 5 खया कहीं 12 खया इन जो बदन जमीयत वारन 6 के 5 के 12 के 14 के मोहम्मद जी सवा लख सहाबा के अखिन में रखी करे असा मनीदा सब के हो कुरान हथ में आ त दुख ऐं सुख में कुरान जो त घोरंदा हिक रब का पूरी न पवई उहो तर पिन जेको ॾेई न पचारई मां लाड़काणे खां खाए न आयो आहियां बेटाईअ जो बेटाईअ न मञींदा हो न बहरहाल ॿुधो ॻाल्हि पई हले हुज़ूर फरमायो ॿुधा
चई साईं तवाया नाया हू अबू जहल जो कानून अबू जहल जो कानून हो दनियाणियूं जमन छोरियूं जमन त पूरे छोरा जमन त छॾो ज़ाल मुंहिंजी खे पेटो हुयो वञा पियो सफ़र ते चयोमांस ॻाल्हि ॿुध वञा थो मां मोटी आयमि पता ते थी पोयो ॿार ॼमी पोई पुट ॼमई त छॾ जाए धीउ ॼमई त पूरी छॾ पोयां न्याणी ॼमी पई ओ मुंहिंजा साईं मुझी ज़ाल वॾी ने कोई लिकाए करे न्याणी पाले मां मोटी आयमि मूंखे ॻाल्हि ॿुधाई कहिड़ी धीउ ॼाई पूरे ठीकु आहे साल गुज़रियो बाद न्याणी वॾी थी हिकु ॾींहुं मूंखे चई मैं नाराज़ न थिए त चवां अर्ज़ु कयां धीउ ॼाई पूरी न तमाए बारी तमाए तोखां लिकाए नाराज़ न थी न्याणी आई साईं नंढड़ी मुंहिंजी न्याणी मां कमकार करे मोटी अचां बाबा बाबा करे सीने ते चढ़ंदी थक ई लॻी वेंदसि मुंहिंजा साईं घर ॾाढो भलो पियो हले कदबे अबू जहल ज़ालिम जी नज़र पइजी वियसि हिटीअ मां क्लास कई चोरी कजी थी मूंखे घुराई छोरी बाली दई मजो हा पूरे अचे मुझे कानून जी भॼ कर कई दई से अबू जहल जो हिकु सुवार दिमाग़ ते ॿिए नंबर में मूंखे न्याणीअ खां ॼणो नफ़रत थी पई ज़ाल खे चयुमि हार सिंगार त करायुसि लटा त पारायुसि नाना घुमाए अचांसि साईं मां न्याणीअ खे कुले ते कयो मुंहिंजा साईं मां कोडार बि लिकाए खई हलंदे मां सिधो रस्तो छॾे झंग जो मुंहुं कयो न्याणी निमाणी मतां जे बि मुंहिंजा बाबा अहिड़े नानाणनि जो रस्तो न अथई मां न्याणीअ सां ॻाल्हाई कोन पियो हलंदे बयाबान झंगल में ओ मुंहिंजा साईं मां खॾ खणणु शुरू कई न्याणी निमाणी आए बादला लफ़्ज़ बाबा छा थो करे बाबा खां जे लाइ थो खॾ कोट साईं मां न पियो ॻाल्हायांसि हुज़ूर सां पियो ॻाल्हाए साईं मुंहिंजे जिस्म ते कोडर जे करे पगर निकितो न्याणी पंहिंजो रओ खणी करे मुंहिंजे पगर खे पई रोके त बि रहम न आयो मुंहिंजे जिस्म ते मिटी पई लॻे मुंहिंजा साईं न्याणी पंहिंजे पोतीअ सां मुंहिंजी मिटी पई साफ़ करे त बि रहम न आयो मुंहिंजा साईं खॾ वॾी खयोमि न्याणीअ खे वारनि खां कन में लाया न्याणी चुमरी भई इलाज भई करे भाकुर भई पाए रहम जी अपील भई करे मुंहिंजा बाबा मूंखे न पूर अहिड़ो तुंहिंजो ॾोह कयो तमे बाबा मां घर न हलंदमि मूंखे मोटी न हलंदसि लटा न वठंदीमांइ ख़र्चूं न ॾींदी वठंदीमांइ अलाह जो नालो ते मूं ते रहम कर न पूर मां चुमरी पई इलाज पई करे ओ मुंहिंजा साईं न्याणी भाकुर बि पाए चुमियूं पई ॾे बाहूं पई ॿधे रहम जी अपील पई करे मुंहिंजा बाबा मूंखे न पूर रहम न आहे पटियो मांस छिंगो मांस पाण खां वारनि खां वठी उछड़ियो मांस खॾ में ओ मुंहिंजा साईं कंहिंजे ॿार खे को मारींदो रोड़ंदो बाबा के दान दीदो अमन के दान दीदो
मुझा साईं मुझी तां कई के दे मता मिटी विधी मौज पूरे आयो मौज हाणे रात रात जो न्याणी ख्वाब में ईंदी है मुझा बाबा अवां जो कहिड़ो ॾोह कयो बाबा मांखे पूरे वे बाबा क़यामत थींदई बाबा तू भी ऊद अल्लाह जो नबी भी ऊद अल्लाह रहमत आबाद वारो कन्यारे वारो खुदा जी साजो कसम साईं जन रोल पयो अखिल मां गोड़ साहबा रोल पयो हुजूर फरमा यार गाल बुध वाकई क़यामत थींदी सब मर्द कुल्लु मन अलैहा फन व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह तो फरमाए सोण हर शइ बना थींदी आप से न रहंदी अल्लाह जी ज़ात बाक़ी रहंदी आसमान पाटी पवंदो इन समाउ शक़्क़त यौम नत्वी समा कोई सिजिल लिल कुतुब रब तो फरमाए आसमान पाटी पवंदो सितारा गिरी पवंदो सिज पे नूर थींदो अल्लाह रब तो फरमाए यौम तुबद्दलुल अर्ज़ गैरल अर्ज़ ये जमीन तब्दील दीदी ये जमीन ईदी रब तो फरमाए शम्स कुरत व इदल नुजूमु कदरत व इदल जिबाल सुयरत व इदल हिसार उतलत व इदल बुहूस उसरत व इदल बिहार सुजरत व इदल नुफूस सुविजत व इदल मऊदत सुइलत बिअय्यि अल्लाह तो फरमाए मुझा दिल पर सिज पे नूर थींदो आसमान पाटी पवंदो जबल सरासरा थी गुलामी थींदो समुंड पाणी थींदो आए ढुकियो ॾाजो पर केरे वेंदियो रब तो फरमाए क़यामत जो ॾियारो थींदो असां उन न्याण खां उधारे करे उसंदासीं ओ न्याणियूं निमाणियूं उधारो अवांखे कहिड़े केस में जिंदा पूरी दोगो खुदा जी ज़ात जो कसम हुजूर रोए पयो पाण फरमाए यार गाल ॿुध गुनाह वॾो कयो अथई पर इस्लाम हाणे खां अॻु ख़बर कोन हुई पाण फरमाए ॾियो मां मोहम्मद मुस्तफ़ा अहिड़ो दीन अहिड़ो इस्लाम अहिड़ो क़ुरान आंदो अच त मां पढ़ायां त अॻियां गुनाह रब माफ़ करे छॾींदई हाल हो अग में पाण फरमाए खबरदार न्याणियूं निमाणियूं त न्याणियुनि खे न पूरियो पाण फरमायो चाहे पेट मां पहिरियां न्याणी ॼाई ख़ैर बतन लोगो पाण फरमाए न्याणियूं ॼमई वॾी थी मूंखे क़ुरान जी तालीम ॾे जी अॼु तव्हांजी न अहमदाबाद जे न कफूरीअ मस्जिद मां टिनि न्याणियुनि क़ुरान पूरो कयो चओ सुभाणे असां दुआ था कयूं अल्लाह ताला ने के आलिम भी बनाए हाफिज़ भी बनाए साईं वलील्लाह जे गोठ में बना जो भी मदरसो आलिमा बनायो न्याणियुनि खे कुरान जो हाफिज़ न्याणियूं निमाणियूं अथव नबी सैयद न्याणी ईंदी न अम्मा फातिमा ज़हरा सदको वञासि उथी बिही पाणी न्याणीअ जो इस्तक़बाल करे ठाकुर पाए निड़ ते चुमी ॾेई मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी न्याणीअ खे चादर विछाई सभु के अली काथे सही मस्जिद थोड़ी गाल करे दुआ घुरा वाए जो वॾो खुटण जो न आहे साधो चई त मां 5 कलाक हिन ॻाल्हि ते ॻाल्हायां वरी कंहिं ॿिए मौक़े ते साईं सां मूंखे चवंदुमि मुंहिंजो अकेलो आहे हुज़ूर जो शान बयान कयो जमाले मुस्तफ़ा इसमें मोहम्मद जिसमें मोहम्मद
मोहम्मद नबी से जो शान बयान कयो असा जो नबी सभी का शान में मथे इल्म में मथे हुस्न में मथे जमाल में मथे अखलाक में मथे अखलाक में आला इल्म में आला खुदा जी साजो कसमाओ कलमे वारो हुजूर फरमायो अली माके ॾाढी न्यारी प्यारी थई मां तोखे निकाह करे ॾियां थो ये अबू बकर उमर तुझे निकाह जा शाहिद थई मुझे मौला अली सां फरमायो अल्लाह अली भी नबी से के ॾाढो प्यारो है वारिस भी मदीने जे मीर वलाइस भी मदीने जे मीर वॾो थियो मुझे साईं सदको वञा सजे करे पानी न्याणी ॾिनो नबी के ॾाढो प्यारो हो नबी फरमायो अन नज़र इला वजे अली इबादा अली जो चेहरो ॾिसण इबादत नबी फरमायो मन कुंत मौला फहाज़ अली मौला नबी फरमायो जंहिंजो अली सां प्यार मां मोहम्मद सां प्यार अल्लाह हुजूर फरमायो अली तोसां मोमिन मोहब्बत कंदो तोसां बुग़्ज़ मुनाफ़िक़ रखंदो अल्लाह जी ज़ात जो कसम असां जो बदल वठ अली सां मोहब्बत ईमान जो जुज़ो मन जैसे हाने के चौबा कितिया में ना सही वाली लगा दो शुक्र हो शुक्र याली मदद मुझो मोलो बीड़ो हलाल करे जे मोला अली के न मनी दो मजो जो मोला अली के न मनी ते लख लानत जो अली के न मनी और जो अली वाला कम न करे उनके बलक चलो सुभान अल्लाह अली नमाजी होयो न होयो अली मसलमी होयो न होयो कोई भी उठी इन रहमताबाद में बुधाए तो बोला कूड़ छो दोने मुझे मौला अली नमाज काटे पढ़ंदो हो डाली काटे से पढ़को करना ताजी ज़ा जो कसमा नबी सदी पाजी न्याणी देना सारे न्याणी जी सब न्याणी असा के पुत्र जमे तो खुश था दी जमे तो मुहताज ये काफर कंदा ये काफर न्याण के पूरी दाहा नबी से पंजन न्याणन जी ते इज्जत कई रहमताबाद वारो मुझे मोहम्मद काफरन जे न्याणन सां भी उन जी भी इज्जत जागो था बुधाएगा ए अमेरिका वाला बेगैरत इस्राइल वाला बेगैरत जेके हमला करे नंढड़ा मासूम बचड़ा नंढड़ियों न्याणियों मस्जिद में तहां बमाया अरे केड़ी तावड़े इंसानियत जा सबक था जो चौथा तो इंसान ना सावड़े इंसानियत था कोने तावड़े इंसानियत कोने तावड़े जो घरन में गिरी फलस्तीन जे मजलूम मुसलमानन जे धरती ते कब्जो करे तहां बम हयान तहां मासूम बच्चा मारिया हन तहां मासूम बच्चन के रमजान शरीफ जो भी हया न कयो तहां मस्जिद में बम हया तहां न्याणियों शहीद कयो मुसलमानन जो औरतों शहीद कयो घर का बेघर मानू कया भुख ते मरन था उन जा पानी बंद कया उन जो मानियों बंद कयो तहां इंसान साजी वरी तालीम काढो उडी नथा मरियो कायदे मिलत इस्लामिया मोना फजमान फरमाता अमेरिका जो इस्राइल कुत्तो चाहे कुत्तो इन फलस्तीन जे मथा छडियो ए मुसलमान जी रस्तो के चूसे और खुदा जी ज़ात जो कसम असा जो तो मरण घड़ी ताई फलस्तीन जे मजलूम मुसलमान सां साथ मोकल दियो का वजो मोकल दियो कहानियां जी सुन के बुधो इंसान साथ जी दावा करण वारो वड्डी दहशतगर्द तहां आयो असा मुसलमान नहीं अमेरिका दहशतगर्द यहूदी दहशतगर्द असा दहशतगर्द नहीं तहां के असा जे नबी का एलर्जी आ तहां असा जे नबी सा बुग़्ज़ रखो असा तहां जे नबी जा नाला भी पांजे पुटन दे रखो कंजो इब्राहिम आ कंजो मूसा है कंजो ईसा है मोहब्बत में रखो मोहब्बत में तहां पांजे औलाद मोहम्मद रखियो ताड़ा कंप्यूटर तैयार करण जो नालो मुसलमान जो मोहम्मद आ कंप्यूटर उन की कबूली न पाक नबी इमामुल अंबिया वे ताहा इस्लाम जी जंग फतह थी वेणाया
फौज मोटी थी अचे उन्हनि सां कैदी बि आहिनि साईं जी नज़र परे खां पाण फरमायूं बिलाल जी आमिना जा लाल सदगो पाण फरमायूं बिलाल फौज मोटी पई अचे आओ साईं पाण फरमायूं उन्हनि सां औरत बि पई नज़र अचे आओ साईं हुज़ूर फरमायो बिलाल माईअ जो मथड़ो ॻाढ़ो पियो नज़र अचे आओ मुंहिंजा साईं हुज़ूर फरमायो बिलाल आमिना जा लाल पाण फरमाए वठ मां मोहम्मद करीम जी चादर वञी माईअ जे मथे ते रख बिलाल जो सही घोर वञाए कुर्बान वञाए मुंहिंजा साईं काबर मथे ते कपिड़ो न विझंदनि हुज़ूर फरमायो न्याणी मुसलमान जी न्याणी हुजे या काबर जी न्याणी हुजे यार न्याणी आख़िर न्याणी मोहम्मद मुस्तफा न्याणी जे मथां रवा लाइण न आयो हा मोहम्मद न्याणी जा मथां ढकाइण आयो ॾाढा नथा चओ सुभाणे अल्लाह हिन पोइ जो त ख़्यालु अलाए काॾे आहे पोइ त सुभाणे अलाए नथा चओ तव्हांजो ख़्यालु ॿिए मां जल्दी ख़तमु थो कयां मां त 3 कलाकनि जो इरादो करे आयुमि त 3 कलाकनि ते उहो बि चङो जमायत सुभान अल्लाह जो इसराइल ते अमेरिका ते नबी ने फरमायो बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी यार न्याणी आखिर न्याणी आ मोहम्मद न्याणी जे मथे तां रवा लाइण न आयो आ मोहम्मद न्याणी जा मथा ढकाइण आयो बिलाल माई ॻाल्हि ॿुध मोहम्मद जी कचहरी में थी हले चादर मोहम्मद जी थी सुभान अल्लाह ये पाए नबी साईं वॾा काफर जी न्याणी ये पाए चादर नबी साईं चवे थी मुंहिंजा साईं असां तव्हां सां वेहण आयासीं पर हाणे कैदी थी पिया साईं मां आम औरत न आहियां वॾे हिकिड़े माण्हू जी धीउ साईं मुंहिंजो बाबू वॾो सखी अबे जो नालो हातिम दाई रहमताबाद वारो ॻाल्हियूं घणियूं हुयूं ऐं त मुर्शिद अलीअ जे बचन ते न ॻाल्हायो तब हिन ॿ मासूम बचन जी तरबियत हीअ ॻाल्हि करे दुआ घुरो तवजो कर हुज़ूर फरमायो तव्हांजी धीअ जिसे मुंहिंजो बाबू हातिम दाई वॾो सखी अबे जो ताक़त ओ ॻाढ़ा ॾंद लटा पाण उञायल चंद पानी प्यारे खाइल चंद अब उनखे मानी खाराईंदो हो हातिम दाई जी धीउ मुंहिंजो बाबू वॾो सखी हो अल्लाह हुज़ूर फरमायो ओ माई ॻाल्हि ॿुध तुंहिंजो बि चलो सखी हो मां मोहम्मद मुस्तफा सखी भी आयो है और दुनिया के सभिनी सखियुनि जो मां सरदार भी आहियां बिलाल जीव के आमिना माईअ खे छॾे आप असली के बंद कई बेटा कुड़ी नथा मरो इंसानियत जी ता दावा था कयो कहिड़ो नो हुन जो बिलाल जी आमिना जा लाल माईअ खे छॾियो न्याणी सखीअ जी धीउ आहे भेण त असां सां आई चए बि माईअ छा कयो साईं अकेली न आहीं सोना ये जेके भी बता पिया अथई सभु मुंहिंजे ॻोठ जा छॾे केरु छॾे ये केरु करे
ये केर करे जो वेहना चाहिए छड़ियो साण फरमाए बिलाल घणा भाई जो सही 300 जना मुझे गोठ जा वाह रहमत वारा नबी वाह शफीक नबी वाह अहमद नबी साण फरमाए बिलाल नन्यानी जे करे असा ने 300 के भी छड़े दे कौन सुभान अल्लाह पान फरमाए बिलाल जी गया मिना जलाल पान फरमायो हिकु हिकु ओटो सामान जो भरे दूध हिकु ओटो भेड़ आया ओटो सामान जो भरे ॾिनो पान फरमायो माई तुझो को भाउ बि असां सां भेण आयो हो जंहिंजो नालो अदी बिन हातिम आई न सही सही आयो वजी पान फरमायो उनजे भाउ जे लाइ बि ओटो सामान जो ॾियोसि बाबो सखी पान फरमायो भाई भाई जैसे होनी ताजी मेहरबानी ये चादर वठो सैन फरमायो या चादर तो पे मेरी मां वाह मेहरबान नबी वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी अखलाक में तू पूजा साई इन रहमताबाद वारन कंडियारे वारन के तुझी केड़ी बुधाया अखलाक में तू आला इज्जत में आला जमाल में आला कमाल में आला रहमत तुझी आला अखलाक तुझो आला तुझो हुस्न आला तुझो जमाल आला तुझो कमाल तुझो मक्को वाला तुझो मदीनो वाला तुझो अबू बकर वाला तुझो उमर वाला तुझो उस्मान वाला तुझो अली वाला तुझो हसन वाला तुझो हुसैन वाला तुझो अमीर मुआविया वाला तुझो बीबी वाला तुझो न्याणी वाला तू पान वाला रब फरमाए वरफअना 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 लक ज़िक्रक अल्लाह तो फरमाए मोहम्मद जाते मुझे जिक्र उते तुझो जिक्र उलमा दे बंजो की दुआ जाते खुदा जी खुदाई सदको वजा सोते विचे मोहम्मद जी मुस्तफाई माई सही छड़ी औरत मथे दे कपड़ो साईं पंहिंजी चादर नबी सही न्याणी जी इज्जत कई हुजूर फरमायो उन्हनि जो ख्याल कंदा कयो अली जे घर में बच्चा ॼावा उन जा नाला मिठे मोहम्मद पान रखिया एक जो नालो हसन ॿिए जो नालो हुसैन वाक मुबारक में लोहा मुबारक खार के चबारे कारो ते रखी मोहम्मद उन जा नाला पान चूंडिया उन जा अकीका भी मिठे मोहम्मद पान कया औलाद में बच्चे ला पुट जे ला एक सेलो न्याणी वडो भाई साहब वडी तकरीरा वडी कहानी अथी औलाद की तरबियत कयो रहमताबाद वारो पंजन बच्चन की रुलाइण का बचाए इन मस्जिद में मोकिलियो पंजन बच्चन के कुरान जो हाफिज बनायो आलिम बनायो ये न चोते नबी के न मनी दान अरे मिठे मोहम्मद सा मोहब्बत नाहे जन्नत ही न मिलंदी जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है मदीने के मीर सा प्यार कर जन्नत मिलंदी सहाबा सा प्यार कर अहल बैत सा प्यार कर इमाम सा प्यार कर वलियन सा प्यार कर खुदा जो कसम सजदो रब जो कर घुरो रब का ॾियण वारो उहो बाकी दिल में मोहब्बत सभिनी सां हुजे ऐं मोहम्मद करीम सां त एॾी मोहब्बत कर जो बच्चन ॿार खां वधीक अबे अम्मा खां वधीक माल मता खां वधीक सॼी दुनिया खां वधीक हत्ता के पंहिंजी जान भी एॾी प्यारी न हुजे जान खां भी वधीक मिठो मोहम्मद प्यारो हुजे चले मोहम्मद प्यार कंदो नबी के राजी कर लो अल्लाह तो फरमाए जे मुझे मोहम्मद के राजी क्यों मौला के राजी कर उलमा साहब प्यार कर लो अल उलमा वरसतुल आलिम असन नंदन गैरतुल इज्जतुन जा वारिस ईमान जा वारिस आने भी ॾिठो न जिनके ता मोट रही मथे के उन सिंधु सा कपाए जरी दरिया भी कपाए जरी दरिया दे के नाल बैठन शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहू हमेशा चौदह हो तहे
काला बाग डैम हे काला बाग डैम ठाहींदा हे चवंदा असां नथा ठाहियूं हे ठाहींदा हे किनाल कढंदा या 20 साल अॻु जी ॻाल्हि ही शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद असेंबली में सेनेट में दाहो कयो सिंध जो केस लड़ियो असली सिंध जो खैर ख्वाह इन मुल्क पाकिस्तान जो खैर ख्वाह ये आलमहन शहीद हो जेको हिन दीन ते हिन इस्लाम ते हिन सिंध ते पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई वियो ख़ुदा जो कसम ईअं चवंदो हो काला बाग डैम जो नालो मक्को मदीनो रखंदो त बि मां न मञींदुसि पाण खे जन्नत में पहुतो माण्हू सम्झो ख़ालिद महमूद वियो हाणे कुझु न सलाम आहे उनजे बचड़नि खे आहे शहीद जा बचड़ा शेर जा पुट भी शेर अल्लामा नासिर महमूद शेर अल्लामा राशिद महमूद शेर तव्हां ॾिठो त कल्ह कराची में काॾे सिंध अल्लामा राशिद महमूद इसराइल मुर्दाबाद रैली जे नाले सां सिर्फ़ शमीअ जा कारकुन आया हा जिन जेको शाहिर फैसल जे तव्हां ॾिठो क़ाइदे मज़ार ते केतिरी लखनि जे तादाद में ख़ल्क़ ही इन सभिनी जो मुतालबो हो इसराइल पंहिंजा हमला बंदि कर ख़ुदा जी ज़ात जो कसम असांजो हमदर्दियूं फ़लस्तीन जे मज़लूम मुस्लमाननि सां ऐं सिंध जे दरिया जे मथां जेकी कैनाल ठाहिनि था न उन्हनि जे लाइ बि जेको आहे सो करार पास कई वियूं तव्हां ॾिठो त हिकु ॾींहं में 6 अप्रैल ते 6 जॻहुनि ते इन दरिया जे मथां शहीद जे बचड़े सलाम हिनखे को हवाई जहाज़ न हो जेको टाइम ॾिनई उन टाइम ते पुल ते पहुती चई त ख़बरदार इन दरिया जे मथां किनाल ठाहिण न ॾींदासीं सिंध कपाल न ॾींदासीं अल्लामा राशिद महमूद जो ईजाद नारो इहो नारो कंहिंखे ख़बर न हुई हाणे सभु था हणनि हाणे माण्हू खे ॾेखारण लाइ त सिंध खपाईंदे ॾाढा सिंध खपाईंदे पर केनाल दरिया ते चाहींदे आदर खाईंदे जॾहिं नारा बि शुरू कया वरी इन हिकिड़े जलसे में हिकिड़ो नारो लॻो कहिड़ो केनालनि जा हामी केनालनि ठहण जा हामी इहो नारो न भागा ॿियो हे फेसबुक अथव ज़रो ईंदो त इहे नारा न हण ॿिया हण तो सिंध खपाईंदे पादर खाईंदे दरिया ते केनाल ठाहींदे पादर खाईंदे ख़बरदार जेके केनाल ठाहिण जा हामी आहिनि उहे सभु हारामी आहिनि असांजो ताल्लुक़ जमी उलमा इस्लाम साहिब जंहिंजो क़ाइद मौलाना फज़लुर रहमान सिंध जो हीरो सिंध जो मोहम्मद बिन क़ासिम मुजाहिद नौजवान अल्लाह उनजी उम्र में सेहत में बरकत फरमाए अल्लामा राशिद महमूद रब हिफ़ाज़त फरमाए हाणे वरी अॼु तव्हां ॾिठो कुंडलीअ में सिंधु बचायो वरी 24 तारीख़ ते तुंहिंजे कंडियारे में सिंध बचायो पकनि गागरनि में सिंधु बचायो वरी इन 17 तारीख़ ते असांजे लाड़काने वगण में सिंधु बचायो शहीद जे बचड़े हेॾा 6 केनालनि जे इन केनालनि जे ख़िलाफ़ 6 जाइनि ते जेको आहे धरणा हणी अव्हांखे ॿुधायो त कॾहिं बि तव्हांखे असां दरिया जे मथां केनाल न ॾींदासीं अॼु बि जलसा कंदो वठे थो तो इंशा अल्लाह केनाल न ठहंदा चो असांजूं हमदर्दियूं चो शहीद जे बचड़े अल्लामा राशिद महमूद मां दुआ थो कयां अल्लाह ताला साईं असलम साहब जी ने इदारे खे क़यामत आबाद फरमाए साईं वलीउल्लाह साहब दामत बरकात आलिया जी मेहनत खे क़बूल फरमाए जे प्लाट जी जेको हेॾी सारी जिदोजहद करे साईं असलम जे हवाले कयो अॼु उन मदरसे मां उन गुलशन मां अॼु बचड़ा निकिरनि था न्याणियूं क़ुरान पाक पढ़ी फारिग थियनि थियूं मां दुआ करण आयो आहियां त उहो ॾींहुं परे नाहे उन साम्हूं मदरसे जा कमरा बि ठहंदा वॾो इदारो थींदो जिते क़ुरान जा हाफ़िज़ बि फारिग थींदा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि वसल्लम या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम या अल्लाह सा सभिनी जा गुनाह माफ़ फरमा सॼियूं कमियूं कोताही माफ़ फरमा इन इदारे खे क़यामत आबाद फरमा इन महले खे आबाद फरमा इन महले जे मथां पंहिंजी रहमत जो मींहुं वसा इन जमायत जे अचण खे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमा ए करीम अल्लाह ए रहीम अल्लाह असांजी पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए सिंध सूर जी हिफ़ाज़त फरमाए क़ाइदीन जी हिफ़ाज़त फरमाए अल्लामा राशिद महमूद जी हिफ़ाज़त फरमाए ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचाए जाबरनि जे जबर खां बचाए हासिदनि जे हसद खां बचाए